पीटीआई चेयरमैन इमरान खान ते हमले जी एफआईआर दाख़िल करण बाबत धुरन में डेडलॉक जारी है। आईजी पंजाब उहदो छॾण जो फ़ैसिलो करे वरितो। पुलिस ज़रियनि मूजिब पुलिस पीटीआई अॻवान ज़ुबैर न्याज़ी जी पहिरीं दरख़्वास्त ते केस दाख़िल न करण जो फ़ैसिलो कयो आहे। धुरन में डेडलॉक बरक़रार है। डेडलॉक दौरान धुरन 4 भेरा राब्तो कयो पर पुलिस पंहिंजे मौक़िफ़ तां पोइ ते हटण लाइ तैयार नाहे। ज़रियनि मूजिब पुलिस जे ख़दशनि ते दरख़्वास्त गुज़ार धुर सलाह मशवरे लाइ मोहलत तलब करे वरिती। मुशावरत लाइ ॾिनल मोहलत अॼु शाम ख़त्म थी वेंदी। पुलिस ज़रियनि जो चवणु आहे त पुलिस वधीक देरि थियण जी सूरत में ईंदड़ एक्शन प्लान पिणु तैयार करे वरितो आहे। जेकॾहिं वधीक देरि थी त रियासत जी शिकायत ते केस दाख़िल कयो वेंदो। होॾां इमरान खान ते हमले जी एफआईआर दाख़िल न करण वारे मामले ते पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे अॻवाननि पारां कयल तनक़ीद खां पोइ आईजी पंजाब फैसल शाहकार इस्तीफ़ा ॾियण जो फ़ैसिलो कयो आहे। इंस्पेक्टर जनरल पुलिस पंजाब फैसल शाहकार आईजी पंजाब जी हैसियत में ख़िदमतूं जारी न रखण बाबति वफ़ाक़ी हुकूमत खे ख़त लिखी छॾियो आहे। इंस्पेक्टर जनरल पुलिस पंजाब फैसल शाहकार पारां एस्टेब्लिशमेंट डिवीज़न जे सेक्रेटरी खे लिखियल ख़त में चयो वियो आहे त हू कुझु ज़ाती सबबनि जे करे आईजी पंजाब जी हैसियत सां पंहिंजूं ख़िदमतूं जारी नथो रखी सघे। उन लाइ दरख़्वास्त आहे त संदसि ख़िदमतूं फ़ौरी तौर ते वापसि वरितियूं वञनि।